जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधियुनि जी ॾियारी जी स्पेशल भाॼी जेका आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं चिटी कुनी या सप्तसंगी भाॼी बि हिनखे चइबो आहे, जेका 7 भाॼियूं मिलाए ठहंदी आहे। त उहा अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कीअं ठाहिजे। स्पेशली इहे सभिनी घरनि में ठहंदी आहे सप्तसंगी भाॼी या चिटी कुनी। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वार, ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूर ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूर पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। जीअं त हिन भाॼीअ जो नालो आहे सप्तसंगी भाॼी, मतिलबु इहे 7 भाॼियुनि खे मिलाए करे इहा भाॼी ठहंदी आहे, जंहिंमें अलॻि अलॻि प्रकारनि जूं भाॼियूं खणबियूं आहिनि। 7 भाॼियूं तव्हां पंहिंजे हिसाब सां बि चेंज करे सघंदा आहियो, पर स्पेशली जेके हूंदियूं आहिनि हिते मां खयो आहे मेयो, पीज़, बीन्स, पटाटो, कचालू, गजर ऐं गुल गोभी खई आहे। गुल गोभीअ खे मां गरम पाणीअ में धोई वरितो आहे। तव्हां चाहियो त इन जी जॻह ते सूरण बि खणी सघंदा आहियो। अचो हाणे हिकु तई खणंदासीं, उन में थोरो सो विझंदासीं तेल। 2 खां 3 चमचा तेल विझणो आहे। तेल गरम थी वेंदो त सभु जेके असां हिन में भाॼियूं खयूं आहिनि उन्हनि खे सेके वठंदासीं। गुल गोभी ऐं बीन्स पहिरियों विझी रही आहियां। इनखे हल्को सो सौटे कंदासीं असां, मतिलबु मिक्स कंदासीं। गॾु मां मेहा बि विधा आहिनि। हल्को सो मिक्स कंदासीं जीअं तेल सभिनी खे लॻी वञे। हिकु पासीरो करे छॾींदासीं भाॼियुनि खे और बचियल भाॼियूं जेके आहिनि उहे बि हिन में विझंदासीं। कचालू, पटाटो ऐं गजर। बीन्स जी जॻह ते तव्हां ग्वार बि खणी सघंदा आहियो। कहिड़ियूं बि असांखे 7 भाॼियूं अलॻि खणणियूं आहिनि। इन्हनि सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं धीमी बाहि ते हिनखे लॻभॻि 50% असां कुक कंदासीं, मतिलबु अधु कचो पको असांखे हिनखे सिझाइणो आहे। ॾिसो भाॼियूं लॻभॻि सिझी वियूं आहिनि त हिनखे असां पासीरो करे रखंदासीं। हाणे खणंदासीं हिकु ॿी तई, उन में वरी विझंदासीं तेल। 4 खां 5 चमचा तेल विझंदासीं। उन में विझंदासीं बसर। 3 खां 4 बसर खणंदासीं, सन्हो कटे खणंदासीं। उनखे चङी तरह मिक्स कंदासीं। उनखे असांखे करणो आहे गुलाबी। जेसिताईं बसर गुलाबी थिए तेसिताईं असां हिन में विझंदासीं थूम, अदरक ऐं सावन मिर्चनि जी पेस्ट। 1/2 इंच अदरक, 1 साओ मिर्च, 10-12 कलियूं थूम जूं खणी करे उन्हनि खे कुटींदासीं या त मिक्सर ग्राइंडर में ग्राइंड करे उनजो इस्तेमालु कंदासीं। लॻभॻि जेके 2 चमचनि जे क़रीब आहिनि उनखे बि विझंदासीं असां। ॾिसो बसर गुलाबी थी वियो आहे। गॾु मां थूम ऐं अदरक जी पेस्ट विधी आहे। हाणे विझंदासीं असां हिन में टमाटा। 3 खां 4 टमाटा सन्ना कटे करे विझंदासीं। हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं जेसिताईं हाणे टमाटो सिझे। इन में गॾु असां विझंदासीं लूणु। गॾु विझंदासीं हैड। सभिनी जी क्वांटिटीज़ मां मेंशन कयूं आहिनि। कश्मीरी ॻाढ़ा मिर्च। तव्हां चाहियो त हिते नॉर्मल ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु करे सघंदा आहियो, त क्वांटिटी हुनजी थोरी घटि विझंदासीं। दाणा। घर जो गरम मसालो विझंदासीं। इहो कीअं ठाहिजे इन जो मां वीडियो पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। गॾु विझंदासीं किचन किंग मसालो। इहो ऑप्शनल आहे, इन सां टेस्ट काफ़ी बढ़िया ईंदी आहे, पर तव्हां ट्रेडिशनल अगरि ठाहिणु चाहींदव त तव्हां हिनखे स्किप करे सघंदा आहियो। इन्हनि सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं और टमाटे ऐं बसर खे सिझण लाइ छॾींदासीं और हिनखे चङी तरह मैश बि कंदासीं जीअं टमाटो जेको आहे उहो सिझी वञे और हिनखे ढके करे रखंदासीं कुझु मिंट। सो टमाटो लॻभॻि सिझी वियो आहे। वापसि हिनखे मैश कंदासीं असां।
घुमाईंदे मिक्स कंदासीं। हाणे जेके असां भाॼियूं सेके रखियूं हुयूंसीं, शलो फ्राई करे रखियूं हुयूंसीं, उहे विझंदासीं। भाॼियुनि सां गॾु पीज़ बि विझंदासीं। त पहिरियों जेके असां सेकियूं हुयूं भाॼियूं, उहे 6 भाॼियूं हुयूं और ही 7हीं भाॼी जेका आहे उहे पीज़ थींदा। सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं। इन्हनि खे चङी तरह मिक्स कंदासीं। ऐं मां जीअं ॿुधायो, तव्हां चाहियो त भाॼियूं पंहिंजे हिसाब सां चेंज करे सघंदा आहियो। इन में विझंदासीं 1 कोप पाणी। अगरि रस तव्हांखे घाटी खपे त हाणे पहिरियों सिझण ॾींदासीं, उन खां पोइ जेॾी महिल बसर और सभु भाॼियूं सिझी वेंदियूं त हल्को सो पाणी पोइ विझंदासीं। हाणे 1 कोप पाणी विधो आहे, इनखे ढके करे सिझाईंदासीं। भाॼियूं असां 50% कुक कयूं हुयूं, बाक़ी 50% बाक़ी हुयूं। गॾु विझंदासीं साओ मसालो। ॾियारी जी स्पेशल भाॼी आहे त इन में असां विझंदासीं ड्राई फ्रूट्स, काजू, बादाम और किशमिश या पिस्ता। इहे 4 ड्राई फ्रूट्स में तव्हां कुझु बि विझी सघंदा आहियो। उन्हनि खे असां टुकर टुकर करे विझंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे वरी असां ढके करे सिझण लाइ रखंदासीं। ॾिसो असांजी भाॼी लॻभॻि तैयार थी चुकी आहे। इनखे असां मिक्स कंदासीं और गर्मा गर्म इनखे फुल्के सां सर्व कंदासीं। इहा असांजी चिटी कुनी यानी सप्तसंगी भाॼी तैयार आहे। थोरो सो ड्राई फ्रूट विझंदासीं मथां। और जीअं मां ॿुधायोमांव, अगरि तव्हांखे आली भाॼी खपे त तव्हां हिन में सिझण खां पोइ थोरो सो पाणी विझी 1 टहिको ॾियारे करे पोइ आली भाॼी यूज़ करे सघंदा आहियो। पर इहे थोरी सेमी लिक्विड जेका आहे भाॼी सुठी लॻंदी आहे। काजू ऐं बादाम सां असां इनखे सजाईंदासीं और गर्मा गर्म सर्व कंदासीं। ॾियारीअ सां रिलेटेड केतिरा ई वीडियोस मां अपलोड करे चुकी आहियां, जीअं त पुटरो, लक्ष्मी माता जी पूॼा कीअं कजे, हटरी कीअं ठाहिजे, हटरी खे परवान कीअं कजे, हटरियो परवान कीअं कजनि, हटरियुनि जी पूॼा कीअं कजे, कथा कहिड़ी कजे, मिठाइयूं कहिड़ियूं ठाहिजनि, लायूं कहिड़ियूं ठाहिजनि, सभु वीडियोस मां अपलोड कया आहिनि। लिंक जेका आहे डिस्क्रिप्शन बॉक्स में मौजूदु आहे और मुंहिंजे चैनल ते बि आहे, त ज़रूरु चेक कजो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ और वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था, त मां कोशिशि कंदसि उहे हिकु हिकु करे अपलोड कयां। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। जय झूलेलाल।